अचो भगवत गीता जो अमृत पियो। सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। बोल वृंदावन बिहारी लाल भगवान श्री कृष्ण अर्जुन जी महाराज श्रीमद् भगवद गीता की। सभिनी धर्मन जो सहारो छड़े तू केवल मुंह हिक भगवान जी शरण में अची वञ, मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुम। चिंता न कर शोक न कर भगवान चवनि था। कल तां ॿुधो की गोपियूं जीअं भगवान जे शरण थियूं त उन्हनि जो बल ताक़त ऐश्वर्य गुण ॾिसी करे न, केवल भगवान जे शरण। चओ हरे राम। भगवान जे प्रभाव आदि जी तरफ़ ॾिसण वारे खे, उन सां प्रेम करण वारे खे मुक्ति ऐश्वर्य आदि त मिली वेंदा, पर भगवान नथा मिली सघनि। चओ हरे राम। भगवान जे प्रभाव जी तरफ़ न ॾिसण वारा भगवान जा प्रेमी भक्त ही भगवान खे पाए सघंदा आहिनि। ध्यान ॾिजो भाई। एतिरो ही न, वो प्रेमी भक्त भगवान के ॿधी भी सघंदो आहे। ॿधी सघंदो आहे? हा, प्रेम जे बंधन में पंहिंजे वश में करे छॾींदो आहे। तव्हां ॿुधंदा आहियो न रोज रामायण जी चौपाई, सुमर पवन सुत पावन नामो, पावन नामो अपने बस कर राखे रामू। चओ न भाई, बस कर राखे रामू। भगवान जो नाम जपे, नाम साईं राम के हनुमान जी पंहिंजे वश में करे छॾियो। कोई भी कम कनि था पिया त राम जी चवनि था हनुमान जी छा कजे, कीअं कजे। हनुमान जी खां सलाह था वठनि, जबकि सभु ॼाणनि उहे, उन्हनि खे भूत भविष्य वर्तमान सभु पतो आहे। लेकिन राम जी पुछनि था हनुमान जी हाणे छा कजे। अपने बस कर राखे रामू। रामू नंढो शब्द आहे, भगवान जे लाइ शोभा वारो शब्द कोन्हे। रामू कंहिंखे चवंदा आहियूं? कोई नंढो हुजे, ॿार हुजे, कोई नौकर हुजे, चपरासी हुजे, उनखे चवंदा आहियूं। हिते कल्पना कयो कोई अरबपति सेठ हुजे, उन कोई रामू चवंदो? हाँ, कंहिं वॾे पद ते हुजे, वॾो मंत्री हुजे, समाज सेवक हुजे, और कोई संती हुजे, त उनखे रामू चवंदो कोई? न, सेठ रामचंद चवंदा। अब भगवान खे छा था चवनि? अपने बस कर राखे रामू। हरे राम। हे हरि श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इहो चइबो आहे प्रेम। प्रेमी भक्त भगवान खे ॿधी बि सघंदो आहे। यशोदा मैया त प्रेम सां बि ॿधो, रस्सीअ सां बि ॿधो। ॿधो की न? भगवान जो नालो छा पइजी वियो? दामोदर। बोलो श्री दामोदर भगवान की। दामोदर नालो पइजी वियो। हाणे सभु ओॾे कारे बैल खे ॾिसो। हेॾी कथा जो मतिलबु ई न आहे सत्संग जो, सभु उन शेरा खे ॾिसो। हाणे हरे राम। हे हरे। जॾहिं चार चार माण्हू वीचारा ओॾे भिड़ियल पिया आहिनि, शेरा सां गॾु जंग कनि था, त तव्हांजे लाइ त कनि था उहे सभु। भई तव्हां कथा में ध्यानु ॾियो कि शेरा जा फेरा ॾिसो तव्हां बि। हे हरि। एडी भगवान जे भक्त जे अंदर शक्ति थींदी आहे भक्तिअ जी कि भगवान ॿधिजी वेंदा आहिनि। भगवान ॾिसनि था कि मूंसां प्यार कंदो आहे। अरे
एतिरो ई न, प्रेमी भक्त भगवान खे ॿधी त सघे थो, विकिरी बि करे सघे थो। हा, विकिणे बि सघे थो भगवान खे। भगवान पाण था चवनि, ध्यान सां हथ जोड़े वियो हीअं भाई। हा, बानर समाज हीअं हथ जोड़े वियो। भगवान पाण चवनि था, मुंहिंजो भक्त बेचे तो बिकजाऊं, विकिणे त मां विकामजी वेंदो आहियां। भगवान पाण था चवनि, बेचे तो बिक जाऊं, मैं निज भक्तन हाथ बिकाऊं। हनुमान प्रसाद पोदार था चवनि। तो भगवान चवनि था, मां भक्तन जे हथ विकामजी वेंदो। बिक्री भी कर सकता है। भगवान देखते हैं कि वह मेरे से प्रेम करता है, मेरे प्रभाव की तरफ देखता तक नहीं, तो भगवान के मन में उसका बड़ा आदर होता है। भगवान जॾहिं ॾिसंदा आहिनि न कि भक्त मूंसां प्रेम करे तो या करे थी, कि मुंहिंजी ताक़त जे तरफ़ नथो ॾिसे, हे ईअं नथो ॾिसे कि मां भगवान आहियां, हिनखे वॾो कोई धन दौलत पुट पोटरा सम्मान ॾींदुमि, यश कीर्ति ॾींदुमि, अरे उहो बि नथो चाहे, त भगवान चुप थी वेंदा आहिनि वीचारा। छा कजे? पोइ भगवान जे दिल में उन भक्त जी इज्जत वधी वेंदी आहे। भगवान उन भक्त खे ॾाढो प्यार कंदा आहिनि, ॾाढो सम्मान कंदा आहिनि, चाहींदा आहिनि। जेको निष्काम भक्त हूंदो आहे, प्रभाव जे तरफ़ न ॾिसण सां इहो सिद्ध थो थिए कि असां में कुझु पाइण जी कामना आहे, तॾहिं त भगवान जी तरफ़ ॾिसूं था कि भगवान वरदान ॾींदा आहिनि, हे बि ॾेई था सघनि, उहो बि ॾेई था सघनि। असांजे मन में उन कामना वारे पदार्थ जो आदर आहे। जेसि ताईं असांजे अंदरि कामना आहे, तेसि ताईं असां भगवान जी ताक़त ॾिसंदासीं, भगवान जा वरदान ॾिसंदासीं कि भगवान मूं कुझु न कुझु खपे। चओ हरे राम, हरे कृष्ण। असांजे मन में उन कामना वारे पदार्थ जो ही तो आदर थियो न भाई, तॾहिं त ॾिसूं था मता मिली वञे, कुझु मिली वञे, भगवान ॾींदा, सभु ॾींदा आहिनि भगवान। अॼु जेके संत महात्मा छा चवंदा आहिनि, अचो तव्हांजी मनशा पूरी थींदी, तव्हांजी कामना पूरी थींदी, तव्हांजी इच्छा पूरी थींदी। इच्छा पूरक 40, इच्छा पूरक 7 ॾींहं, इच्छा पूरक 9 ॾींहं, इच्छा पूरक गुरुवार अचो, जेको तव्हां घुरंदो मिलंदो। छाजे करे? अरे कम से कम जेके लोभी माण्हू कामना जे करे ही भगवान वटि अचनि था, उहे अचणु बंदि त न कनि। जीअं स्कूल में, नर्सरीअ में, KG1 KG2 में ॿारनि खे छा ॾींदा आहिनि? टॉफी। छा ॾींदा आहिनि? हा, पहिरियों बढ़िया खाराईंदा आहिनि टॉफी, पोइ 2-4 क्लास अची वियो, क्लास 1 2, पोइ टॉफी, पोइ चवंदा आहिनि माफ़ी। ठीक सां पढ़ न त डंडो पए अथई हुते। पहिरियों टॉफी, पोइ माफ़ी। चओ हरे राम। भाई ॿार जा पेर हिरनि, KG1 KG2 में टॉफी खाए, झूला झूले, हा न, सभु ध्यानु रखंदा आहिनि टीचर्स। ऐं क्लास 1 2 पहुतो त भैया पोइ सम्झी वेंदो आहे, हे पोयों बस्तो नथो लटके, ये वॾी हिकिड़ी जिम्मेदारी लटकी आहे। चओ हरे राम। त अहिड़ी तरह सां संत महात्मा बि असांखे पहिरियों टॉफी ॾींदा आहिनि। अच्छा पुट खपई? हा, अच्छा लिया पुट मिलंदे, पोटो खपई? हा, हे खपई? हा, खण। अच्छा, ये कामना पूरी। छा धन खपई? अरे कुझु न आहे, अधु घंटो भजन कर, सत्यनारायण भगवान जी कथा कर, दान कर, चकाचक लक्ष्मी जी बरसात। कार्ज नथा थियनि? अरे अस्तु अच। पोइ धीरे धीरे उनजी आस्था जगंदी आहे। आस्था जगंदी त रोज़ ईंदो त सत्संग ॿुधंदो त अकुल त ईंदो, सुमत ईंदी, पतो पवंदो भक्ति निष्काम कबी आहे। हरे राम। पोइ उनखे पतो पइजी वेंदो आहे। जीअं असां पहिरियों पढ़ाई न वेंदा आहियूं न करणु, मां त पहली क्लास में सॼो साल भॼी आयुमि, घर वारनि खे धोखो ॾिनो, बस्तो खणी वेंदुमि ऐं खेॾंदुमि, वापसि ईंदुमि, ॾिसंदुमि 12 थिया आहिनि, अचनि था ॿिया ॿार गॾु वापसि। साल भर पतो ई कोन पियो घर वारनि खे। पोइ बाबा जन हिकु बार वञनि पिया काॾे, ॾिठूं त स्कूल लॻल पियो आहे, छोरो खेॾे थो। अरे तूं छा थो करे हिते? वो बहाना ठाया पर हलिया कोन। पोइ पतो पइजी वियो, हेड मास्टर जी तव्हांजो छोरो त आयो ई कोन्हे कॾहिं। चओ हरे राम।
तहिड़ी तरह सां पोइ वरी जेॾी महिल असांखे भाई वियासीं त पतो पियो स्कूल ज़रूरी आहे पढ़णु, हा न, पोइ त पाण वञिणो पवंदो आहे, पाण ध्यानु करिणो पवंदो आहे, होमवर्क करिणो पवंदो आहे, ट्यूशन वठणी पवंदी आहे, सिलेबस कंप्लीट करिणो पवंदो आहे की असांजी घर जे पोइ पतो पवंदो आहे। चओ हरे कृष्ण। तहिड़ी तरह सां सत्संग ॿुधी करे पोइ निष्काम भाव जी महिमा पतो पइजी वेंदी आहे कि निष्काम भाव भगवान खे ॾाढो प्यारो आहे और सच्चे प्रेम में कामना न हुजणु खपे, इच्छा न हुजणु खपे। हरे कृष्ण। तो जेस ताईं असां भगवान जो प्रभाव था ॾिसूं, भगवान जी ताक़त, भगवान जा गुण था ॾिसूं, त असांजी नज़र भगवान जी तरफ़ कोन्हे। और केवल भगवान जी तरफ़ नज़र हूंदी तो भगवान जे शरण थी वेंदासीं, भगवान जा पंहिंजा बणिजी वेंदासीं। भगवान मां कुछ न खपे, भगवान ही खपनि। विचार कयो कि पूतना राक्षसी जहर लगाए करे भगवान के मुख में स्तन थी दे, उनके भगवान माता जी गति दे छॾी। अहो बकी यम स्तन काल कूटम जिघांसया पाय यद्यप्य साध्वी लैभे गति धात्री उचिता ततोन्यम कम वा दयालु शरणम भ्रजे। भागवत महापुराण श्रीमद् भागवत 3:2-23 कि जेकी जहर पियारण आई पूतना, उन जो लक्ष्य छा हुयो? भगवान के जहर पियारण, खीर पियारण थोड़ी आई। एक्टिंग माता जी की, छल के माता जे रूप में, है ना, पाखंड के बल्कि चइजे त कपट के, पर कपट में जेको उन ॾेखारियो कि माता जो रूप, त कृष्ण भगवान के ओतिरे में ही प्रेम अचे। कपट करण ते जॾहिं उनखे भगवान मोक्ष था ॾियनि, यशोदा मैया वारी गति था ॾियनि। भाई जसुमती की गति पाई, यशोदा मैया जी गति वैकुंठ उन्हें पूतना पातो। जेकी मुक्ति यशोदा माता के मिले उहा मुक्ति पूतना के मिली वही, जेकी मुंह में जहर थी दे उनखे तो भगवान मुक्ति दे छड़ी। हाणे रोज खीर जेको पीआरे थी उन्हें मैया यशोदा के भगवान छा ॾियनि? ॿियनि जीवन के मुक्ति ॾियण वारे भगवान मैया जे अधीन थिया, भगवान गुलाम थिया यशोदा मैया जा, कि मुक्ति ॾेई करे केवल माता जो मां निरादर नथो करणु चाहियां, मुक्ति तो मां राक्षसन के भी तो ॾियां। केवल मुक्ति न, मां हाणे माता जे वश में थी वियुमि। चओ हरे राम। कि मैया छड़ी थी ॾेखारे तो ढिजी करे रोअण था लॻनि, केरु बचाईंदो छड़ीअ को? कारण कि माता जी भगवान जे प्रभाव ऐश्वर्य जी तरफ नज़र ही कोने। यशोदा मैया नथी ॾिसे देवताए महादेवताए भगवान आ, ये चक्रधारी आ, उन लाइ त बसि उधमी आ, शरारती आ, बंसीधारी। चो हरे राम हरे कृष्ण। हीअं वियो, हीअं घंटी रख हेठि रख, हा हीअं वियो हथ जोड़े करे। ॾाढी छिनखु ठाही आहे हिननि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। माता नथी ॾिसे, अब कोई चवनि था न मैया तुंहिंजो जेको लाला आहे वो कोई देवता आहे। अरे हिन जी पूतना खे मारे छॾियो, अगासुर मारियो, बकासुर मारियो, वत्सासुर मारियो। हाँ ही कोई देवता आहे। माता यशोदा चए थी तव्हां हिन जो दिमाग़ बिगाड़े छॾियो आहे, सिर ते चाढ़े छॾियो आहे। हाँ कॾहिं कोई तो चए देवता आहे, कोई तो चए सुरेश आहे, कोई तो चए दिनेश आहे, कोई तो चए गणेश आहे, कोई तो चए महेश आहे। तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे न कि कीअं संभालणो पवंदो आहे। चओ हरे राम। माता उल्टो उन्हनि खे चिल्लाए थी पई, छो जो माता केवल उन में वात्सल्य भाव थी ॾिसे, बालक जो अपनापन थी ॾिसे कि मुंहिंजो आहे। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते उनजी चिंता थी करे। निंड हराम थी वई यशोदा मैया जी। 24 कलाक पोयों ढुकणो पवंदो भगवान जो।
हरे राम हे हरे। ये सीधा साधा थोड़ी आ कि झूले ते बढ़िया विहारी झूलो झुलाई, वो 4 घंटा पोता आयो बढ़िया मोबाइल हलाए टीवी ॾिसी खाई पी, वो छोरो झूले में झूले तो भगवान के छॾींदी झूले में तो निकिरंदो ॿियनि पाड़नि मां भगवान, उतो ॻोल्हणो पवंदो वरी। चओ हरे कृष्ण। सुखदेव भगवान चवनि था क्षण भर भी भगवान छॾींदा न हा, ईअं माता के चक्कर लगाइणा पवंदा, सॼे पाड़े में उधम मचाईंदा, पूरे गोकुल में घुमंदा रहंदा, हेॾे होॾे सभु उन्हनि जी लीला ॾिसी बलहार वेंदा। त अहिड़ी ऊधमी अहिड़े छोरे खे कीअं संभाले यशोदा मैया। ऐं इहा ई त भक्ति आहे, भक्त भगवान जे पोयों ई लॻल हुजे 24 घंटा, सभु कम छॾिजी वेंदा उन। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासु। पर जेको कुछ भी न चाहींदो आहे उन खे भगवान पंहिंजो पाण खे ॾेई छॾींदा आहिनि। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। श्री